ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 17 अध्याय में ॾिठो त राजा परीक्षित कलयुग खे 5 जॻहियूं ॾिए थो रहण लाइ, ऐं पोइ पंहिंजे राज में वञे थो ऐं इहो ढिंढोरो घुमाए थो त को बि माण्हू इन 5 ॻाल्हियुनि मां का बि ॻाल्हि कंदो त उन खे आउं सज़ा ॾींदसि। पोइ उन डप मां हस्तिनापुर जा सभु रहाकू इन्हनि 5 ॻाल्हियुनि खां परे रहण लॻा ऐं हस्तिनापुर में अधर्म थियणु ख़तमु थी वियो ऐं सभु धर्म जी राह ते हलण लॻा। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 18 अध्याय खे शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा परीक्षित जे मन में कलयुग जो दाख़िल थियणु ऐं श्रृंगी रखेश्वर जो खेसि श्राप ॾियणु। श्री सूत जी चयो, परमेश्वर जी माया अजीब आहे। परीक्षित जॾहिं पेट में हो त भॻवान संदसि बचाव कयो, पर संदसि लीला ॾिसो, जेसिताईं परीक्षित राज कयो तेसिताईं उन जी नीयत ऐं धर्म सां कलयुग ते पंहिंजो अमल न थे करे सघियो। राजा परीक्षित रथ ते चढ़ी रहित जी रक्षा करण वास्ते पंहिंजे राज जे चई तरफ़नि घुमंदो हो, जनता जी सार संभाल लहंदो हो ऐं कलयुग खे का बि शइ न सम्झी उनखे पियो रहण ॾींदो हो। एतिरी कथा ॿुधी सोंक ऐं रखेश्वरन चयो, हे सूत जी, तव्हां परमेश्वर जी कथा में वॾा लाइक़ थी अमृत रूपी कथा जो रस असांखे पीआरियो था। तव्हांजे सत्संग सां असांजो जन्म सफल थियो। जे तव्हां चओ त तव्हां ईअं ई रखेश्वर आहियो, तव्हांजो जनम अहिड़ी तरह सुधरी वेंदो त तव्हां यकीन करे ॼाणो त जो सुख तव्हांजे सत्संग सां मिले थो, उहो सुख स्वर्ग ऐं वैकुंठ में बि नथो मिले। हाणे जीअं राजा परीक्षित पंहिंजो तन त्याग कयो हो, उहो हाल असांखे कृपा करे ॿुधायो। श्री सूत जी चयो, जॾहिं राजा परीक्षित ॿुढो थियो तॾहिं वीचार कयईं त जीवन खे मारणु अधर्म आहे, सो त मूं छॾे ॾिनो, पर इहो त राजाउनि जो धर्म आहे जो जंगल में वञी शिकार कनि, छो त अगरि जे जंगली पशुअनि जो शिकार न कबो त उहे इंसाननि खे हानि पहुचाईंदा, ऐं हमेशह खां राजाऊं ईअं ई कंदा आया आहिनि। इहो वीचार करे हिकिड़े ॾींहुं राजा जंगल में वञी घणा ई जीव शिकार करे मारिया। वरी हिकिड़े हिरण जे पुठियां भॻो हो। 2 पेरनि जे वक़्तु घोड़ो पंहिंजो भॼायो, तंहिं करे पंहिंजे साथियुनि खां जुदा थी वियो। जॾहिं राजा परीक्षित खे गर्म हवा लॻण करे तमामु ॾाढी उञ लॻी ऐं पाणी ॻोल्हण वास्ते चई तरफ़नि घुमण लॻो, तॾहिं उन जाइ ते हिकु मुनीअ जी झोपड़ी नज़र आई। राजा उन झोपड़ीअ खे ॾिसी उते वञी रखेश्वर खे चयो त आउं राजा परीक्षित अभिमन्यु जो पुटु आहियां, मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, दया करे थोरो पाणी मूंखे पीआरियो। अहिड़ी तरह केतिरा ई भेरा राजा रखेश्वर खां पाणी घुरियो ऐं रखेश्वर उन वक़्तु पंहिंजूं अखियूं बंदि करे पंहिंजा प्राण चारे परमेश्वर जे ध्यान में अहिड़ो लॻल हो जो खेसि पंहिंजे बदन जी बि का बि ख़बर न हुई। तंहिं करे हिन राजा जी ॻाल्हि न ॿुधी ऐं न को ई उन जो जवाबु ॾिनो। उन वक़्तु जीव हचा करण करे कलयुग राजा जे सोन जे मुकुट जे ज़रिए उन जे मन में दाख़िल थी वियो, छो त कलयुग खे राजा चयो हो त
जंहिं जाइ ते जीव हचा थिए या जीवन जो मांस खायो वञे तूं उते बि रही सघीं थो। त राजा जीवन जो शिकार कयो मतिलबु त उन्हनि जी हचा ई कई हुई। त कलयुग राजा जे मुगठ जे ज़रिए उन जे मन में हलियो वियो ऐं वञी कपट पैदा कयाईं। जॾहिं राजा धर्मात्मा ऐं हरि भक्त हो तॾहिं बि वधीक बुख ऐं प्यास लॻण करे गुस्सो पैदा थियसि त ॾिसो मां 7 दीपनि जो राजा थी हिन ब्राह्मण जे दरवाज़े ते पाणी घुरण आयसि ऐं हिन रखेश्वर मूंखे ॾिसी कूड़ी समाधी लॻाए मुंहिंजी आवाज़ जो को बि जवाबु न ॾिनो आहे ऐं पाणीअ खे केरु पुछे बि कोन थो। तंहिं करे हिन खे कुझु सेखत ॾियणु घुरिजे। राजा हिन वीचार में हो त ज़मीन ते हिकु मोवल नांग ॾिठाई त पंहिंजे धनुष जी नोक सां उन मोवल नांग खे खणी उन मुनीअ जे गले में विझी छॾियो। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।